वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। जदी बड़ी तादाद है तेरी आवाज ना एक दफा दुरूद पाक पढ़ दो ढाई रहमत नाज़िल के व अला आलिका व असहाबिका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व असहाबिका या नूर अल्लाह। पानी प्यारा और वही वजह पानी प्यारा और वही वजह सी जो मौसम बयान पूरी तवज्जो से बोलिए इंशाअल्लाह। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मता दुरूद पाक पढ़ने का बेशुमार फज़ाइल आका अलैहिस्सलातु वस्सलाम ने मता दुरूद पाक पढ़ने का बेशुमार फज़ाइल नहीं बरकत है। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो या हदीस पाक बुधी सुन्नी पंजा किदे मथा नाज करना सुन्नी पंजा किदे मथा नाज करना आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो सही को घट कर से नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अल्लाह अज़्ज़ा वजल मुझी कब्र जे मथा एकड़े फरिश्ते जी ड्यूटी लगाईया छा लगाईया फरिश्ते जो कम छा है आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए दुनिया जे कुंड कोने खा जिथा भी मुझे मता दुरूद पाक पढ़नो है फरिश्तो दुरूद पाक पढ़न वाले जो नालो उनके पी जो नालो मुझी बारगाह में पेश करनो है। सही ताकत के दिया या फरिश्ते दिया यूके मां लंदन मां साउथ कोरिया मां साउथ अफ्रीका मां नमीर गोठ मां फराज गोठ मां दुनिया जे कोने मां अगर को दुरूद पाक पढ़ंदो आ फरिश्ते के खबर आ कि दुरूद पाक पढ़न वाले जो नालो चाहे ने पी जो नालो चाहे या ताकत कंजी आ आवाज न पियो छे फरिश्ते जी कंजी सब दोहराए कंजी अल्लाह इनके इल्म में गैब अता फरमाए फरिश्ते खबर इनको नालो चाहे ये वालिद साहब जो नालो चाहे रब ताला इनकी ताकत अता फरमाई यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार जो खातिम फरिश्तों उनके रब ताला ताकत अता फरमाई उनके रब ताला ताकत अता फरमाई कि उनके खबर है कि दुरूद पाक पढ़ने वाले जो नालो चाहे इनके वाली जो नालो अमीर अहले सुन्नत आदाब तमाम फैजान सुन्नत में भी आप पानी हदीस पाक नकल कयो अमीर अहले सुन्नत फरमाइन था जड़े आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार जे खादिम जी बुद्धन जो दिसन जो इल्म गैब जो एडो आलम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पांजी शान छाओ पांजी शान तवज्जो से बुधी हदीस पाक समाते मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम इन हदीस पाक के नकल कयो वियो हजरत उमर रदियल्लाहु ताला अन्हु हजरत उमर रदियल्लाहु ताला अन्हु जिनके दौर में सबन का वधिक मुसलमान के फतिहात हासिल थी फतुहात मुल्क फतह थे वो उमर जेके किसी शैतान रस बदले छड़नो हो आसमान जो हर फरिश्तो जंगी तोकीर इज्जत करनो हो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अगर मुखा बाद में को नबी हुजिया ता उमर हुजिया के हुजिया उमर रदियल्लाहु ताला अन्हु मुत्तकिन जा रहनुमा अल्लाह जे खौफ से तो लुढ़क वाहिंदा हुआ चेहरे ते लकीर उठई पयो हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु मस्जिद नबी शरीफ में खुतबा इरशाद फरमाइन था हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला मस्जिद नबी शरीफ में खुतबा इरशाद फरमाइन था खुतबा दींदे फरमान लगा या सारियतुल जबल छा फरमायो या दोहराए दोहरायो के याद कयो हजरत सारिया के याद कयो एकड़ो मानू ते वेठा दाऊद भाई के याद कया दाऊद भाई के नालो वठा जो दाऊद भाई दा कराची वेठो मिसाल पाड़ियो दाऊद पाजो यार मुझी गाल थी कराची वेठो यूसुफ इते नालो वठे पियो अल्लाहु अकबर हजरत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु मदीने मुनव्वरा में फरमायो या सारियतुल जबल ए सारिया पहाड़ के दिस छा फरमायो कुछ मानू गालियों करने लगा कि हजरत सारिया मदीने मुनव्वरा का 1000 मील पर जहाज में मसरूफ आ सही के तो पर मदीने मुनव्वरा का
घणो परे हुआ 1000 मील परे हिकिड़ो माण्हू जहाज पियो करे हज़रत उमर यादि पिया कनि मदीने मुनव्वरा में कुझु माण्हू ॻाल्हियूं करण लॻा ॻाल्हियूं करण वारा हूंदा आहिनि न अबा छो हज़रत उमर यादि कयो आहे अमीरुल मोमिनीन छो यादि कयो आहे ॻाल्हियूं करण वारे जे भरिसां ॻाल्हियूं करण वारनि जे भरिसां हज़रत मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु तशरीफ़ फरमा हुआ मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ॻाल्हियुनि करण वारनि खे फरमायो माठ कयो मुंहिंजो उमर जिते हथ विझंदो आहे न कमु पूरो करे छॾंदो आहे मामलो छा हो उते मुसलमान आज़माइश में अची विया हुआ कुफार मुसलमाननि जे मथां गालिब थियण वारा हुआ आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे गुलाम असांजे आका हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु 1000 मील परे मदीने मुनव्वरा में ॾिसी वरितो कि मुसलमान आज़माइश में आहिनि अवां हुते ई फरमायो या सारियातुल जबल ए सारिया पहाड़ के ॾिस ए सारिया मुजाहिदीन जी सब बंदी करा ऐं हज़रत सारिया जी करामत ॾिसो हज़रत उमर 1000 मील परे का सदा लगाई हज़रत सारिया उते ॿुधी वरती हज़रत सारिया 1000 मील परे ॿुधी वरती अल्लाहु अकबर हज़रत सारिया फरमान लगाई तो हज़रत उमर जो आवाज़ आहे इहो आवाज़ तो हज़रत उमर जो आवाज़ आहे हज़रत सारिया मुजाहिदीन जी सब बंदी कराई हुन खां बाद में हमले जो हुक्म ॾिनो त मुसलमाननि खे फतेहाबी नसीब थी वई चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया का चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया का ये शान है इनके गुलामों की सरकार का आलम क्या होगा आका जे गुलामनि जी शान आहे या त आका जे अगर को बदबख्त चवे के माद अल्लाह नबी के भित जे पांच खबर को नहीं अस्तगफिरुल्लाह अगर को बदबख्त चवे के देनो नालो मोहम्मद या अली और ने काशे जी खबर को ने अरे इनकी शान तमाम वडिया हुजूर गौसे पाक बादशाह पीर रहमतुल्लाह ताला अलैहि जो मुरीद हाजिर थियो अर्ज के सैयद करम कयो मुझे घर तशी वठी अचो मुंह तो रोजो इफ्तार कयो साईं उनके फरमायो इंशाअल्लाह अवा वट इफ्तार कंदासी 70 मुरीदीन साईं वट आया बादशाह पीर वट सबन के फरमायो अवा वट इफ्तार कंदासी इफ्तार थी वई मुरीदीन जमा थी वया सब खुश लगा पियान हिकड़े जो साईं जी मोट वठी आए तशरीफ मुझे साईं जी मोट रोज़ो खोलियो हो जो चवण लोगो न अज तो साईं मोट रोज़ो खोलियो हो 70 मुरीद खुशन साईं जन रोज़ो मदरसे में खोलियो हो हिकड़े वक्त में 70 मुरीदन जे घर तशरीफ वठी विया हो ताकत देण वारो केरा सब ॻाल्हायो न पोयां वारी आवाज़ ठुप कोन थो अचे ताकत देण वारो केरा शैतान की ताकत के मानू मञनि था सैकड़ों मानू दुनिया में मरंदा जी एक ही टाइम कबर में लहंदा सब कबर में लहंदा सवाल थींदो आहे मर रब्बू का तुझो रब केरा कबर में शैतान अची वेंदो आहे जी हां तारीख़ इस्लाम जो मुतालो कयो कबर में शैतान अची मादला पांडे इशारो कंदो आहे बरगलाईंदो आहे हुते अज़ान जेकी ॾिनी वेंदी आहे तदफीन खां पोइ अज़ान जो आवाज़ ॿुधी शैतान भॼी वेंदो आहे यानी अल्लाह ताला जो दुश्मन शैतान रब उनके ताकत ॾिनी आहे कि कबर में वो जो शैतान आ कबर में अची बरगलाईंदो आहे अरे अल्लाह ताला के दुश्मन के रब एडी ताकत ॾेई छॾी आहे जेका अल्लाह जा दोस्त उन जी ताकत जो आलम छा हुओ जेका अल्लाह जा दोस्त उन जी ताकत जो आलम त मोहसिन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नियत कयो इंशाअल्लाह उथंदे वेंदे कसरत सां दुरूद पाक पढ़ंदासीं छा पढ़ंदासीं एक दफा मोहब्बत से दुरूद पाक पढ़ी वठो सल्लल्लाहु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद अल्लाह पाक कुरान पाक में फरमाया वद्दुहा वल्लैल इज़ा सजा अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रुखे रोशन जी ऐं मुबारक जुल्फन जी कसम याद फरमाई रुखे रोशन जी चेहरे मुबारक जी ऐं जुल्फन जी कसम अल्लाह पाक याद फरमाई सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी विलादत जो वक्त करीबा हजरत आमीना रदी अल्लाह ताला अन्हा फरमाई थी मूं ॾिठो मुझे घर में कुछ बुजुर्ग खवातीन आयो शादी फरमाए मूं ॾिठो मुझे घर में बुजुर्ग खवातीन तशरीफ वठी आयो हजरत आमीना फरमान लगी मूं हिकड़ी उन बुजुर्ग खातून का पुछो अम्मा तू केर रही और फरमान लगी आदम जी घर वाली हवा आया साईं आका जी विलादत जो वक्त करीब आ आका जी विलादत जो वक्त
अया करीब हजरत हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा शादी फरमाए आदम जी घरवारी हवा आया हजरत आमिना बी औरत का पूछो तू के रही चवन लगी आऊं ईसा जी वालिदा मरियम आया ते का पूछो तू के रही ती फरमान लगी फिरौन जी घरवारी आसिया आया ये मुकद्दस है बरगुज़ीदा खवातीन हजरत आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा के फरमान लगियो ए आमिना तुखे मुबारक हुजे तुझे घर में नबी जे सरदार जी विलादत थियण वारी आहे सुभान अल्लाह तुझे घर में नबी जे सरदार जी आमद थियण वारी आहे विलादत थियण वारी आहे हजरत आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी जॾहिं सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी विलादत जो वक्त करीब आयो मूं ॾिठो टे झंडा लगाया विया हिकिड़ो मशरिक में ॿियो मग़रिब में टियों काबे जी छत जे मथां ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी वई रूहुल अमीन ने गाड़ा काबे की छत पे झंडा ता अर्श उड़ा फरेरा सुबह शबे विलादत सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी विलादत थी हजरत आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी हेडो नूर चमकियो मु मक्का मुकर्रमा में वेही करे शाम जा महलात ॾिसी वरता एडो नूर चमकियो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत थी हजरत आमिना फरमाए थी मु मक्के में वेही करे शाम जा गलाए दोरो शाम जा महलात ॾिसी वरता अल्लाहु अकबर सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के अल्लाह ताला हर ऐब का पाक पैदा फरमायो है हर नबी हर ऐब का पाक सब गलायो हर नबी हर ऐब का अल्लाह जा अंबिया ऐं फरिश्ता मासूमन अंबिया इकराम ऐं फरिश्ता मासूमन सहाबा इकराम गुनाहन का महफूजन औलिया कामिलिन गुनाहन का महफूजन अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हर ऐब का छा फरमायो पाक पैदा फरमायो अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कीअं बणायो हज़रत आयशा सदीका तैयबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा कारिया मुफ्तिया रज़ी अल्लाह ताला अन्हा का था पूछो असा मोमिनन जी मां हज़रत आयशा सदीका तैयबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा मुफ्तिया कारिया रज़ी अल्लाह ताला छाती फरमाए थी जे औरतूं हज़रत यूसुफ के ॾिठो हज़रत यूसुफ जो हुस्न मशहूर आहे हज़रत यूसुफ जो हुस्न मशहूर आहे मिस्र जी औरतूं ताना ॾिना मिस्र जी औरतूं ज़ुलेखा के ताना ॾिना ये जेकी हज़रत ज़ुलेखा हुई हिनखे वरी जवानी मिली हुई हिन जो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां निकाह थियो हो हिन मां औलाद बि थी हुई मिस्र जी औरतूं ताना ॾिना छा चवण लगी मिस्र जी औरतूं ज़ुलेखा के जेॾीमहिल ॾिसो यूसुफ यूसुफ कंदी रहंदी आहे जेॾीमहिल ॾिसो इश्क एक तरफ़ा हो ॿियो इश्क ज़ुलेखा जी तरफ़ा हो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जा नबी आहिनि मासूमन मिस्र जी औरतूं ताना तवज्जो रखियो मिस्र जी औरतुनि ताना ॾिना ज़ुलेखा के जेॾीमहिल ॾिसो यूसुफ यूसुफ कंदी रहंदी आहे अलैहिस्सलाम ज़ुलेखा चवण लगी अव्हांखे कहिड़ी ख़बर मुंहिंजो यूसुफ केॾो हसीन आहे मुंहिंजो यूसुफ केॾो सुभान अल्लाह चवण जी सभिनि खे इजाज़त आहे जन्नत में हिकिड़ो वण बि लॻी वेंदो आहे चवण सां जिस्म जो जोड़ जो सदको भी निकली वेंदो आहे छा तो ज़ुलेखा छा चवण लगी अव्हांखे ख़बर अव्हांखे केॾी ख़बर मुंहिंजो यूसुफ केॾो हसीन आहे हथन में फ्रूट ॾेई छॾिया रवायत में चलो लीमा या सूफ हथन में ॾेई छॾिया ज़ुलेखा उन मिस्र जी औरतन के तवज्जो रखजो मिस्र जी औरतन के चयो जॾहिं मुंहिंजो यूसुफ इता मटे हिन फलन के कट जाओ हिन फ्रूटन के कट जाओ मिस्र जी औरतूं जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के ॾिठो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न में गुम थी वयूं सख्ते जी हालत में अची वयूं उन औरतूं फलन के कटण जे बजाए पंहिंजी आंगुरनि के कटे छॾियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न में हेॾो गुम थी वयूं फ्रूट न कटिया पंहिंजा आंगुरियूं कटे छॾियूं असांजा आका आला हज़रत रहमतुल्लाह ताला ने फ़र्क़ समझाइन था फरमाइन था हुस्न यूसुफ पे कटी मिस्र में अंगुश्ते ज़रा हुस्न यूसुफ पे कटी मिस्र में अंगुश्ते ज़रा फ़र्क़ एतिरो हुस्न यूसुफ पे कटी जे तो औरतूं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के ॾिसी पंहिंजी आंगुरियूं कटे छॾियूं हुयूं मिस्र जी औरतनि खे ख़बर न पई हुई फरमाइंदा हुस्न यूसुफ पे कटी मिस्र में अंगुश्ते ज़रा आका आपकी तो शान ये है सर कटाते हैं तेरे नाम पे मर्दाने अरब
सर कटाते हैं तेरे नाम पे मर्दाने अरब जको आका शान आहे अरब जा वड़ा वड़ा जवान मर्द अवाजे नाले ते पाजी गटरू कटाए छड़वा आका जे नाले ते पाजियो गटरू कटाए छड़नान हुस्न यूसुफ पे कटी मिस्र में अंगुश्ते जना सर कटाते हैं तेरे नाम पे मर्दाने अरब असांजी मोमिन जी मादत आयशा सदीका रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो जे औरतू हज़रत यूसुफ के दिठो हो पाजी आंखियूं कटे छड़ी हुई और तने खबर ना पई हुई अगर आका तुखे दिसी वठना त औरत पाजी आंखियूं ना कटना पाजी दिलन के कटे छड़ हुस्न यूसुफ पे कटी मिस्र में अंगुश्ते जना सर कटाते हैं तेरे नाम पे सर कटाते हैं तेरे नाम पे मर्दान अरब सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के अल्लाह ताला हर ऐब का पाक सब दोहराए हर ऐब का पाक हर ऐब का पाका आका अलैहिस्सलाम के रब ताला हर ऐब का पाक पैदा फरमायो अल्लाह ताला पाजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के किए बनायो 24 रात यो चंड वडी आबी ताप सा चमकी रहे हो चाहे 24 रात ये चंड में केड़ो हुसन हुंदो आ जी 24 रात ये चंड में केड़ो हुसन हुंदो आ 24 रात यो चंड वडी आबी ताप सा चमकी रहे हो हजरत सुमरा रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी रसूलन 24 रात चंड चमके पियो आबी ताप सा अल्लाह अकबर ही सहाबी बाहर तशी वठी आया आसमान जे चंड के दिसंदा वडी आबी ताप सा चमके पियो वडी आबी ताप सा चमके पियो हजरत सुमरा रज़ी अल्लाह ताला अन्हु अॻियां तशी वठी आया सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमा हुआ आका अलैहिस्सलाम तशरीफ फरमा हुआ अल्लाह अकबर ही सहाबी चे तो जदी मल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक ॾिठो और गुम थी वियोस हुस्न में गुम थी वियोस जदी मल आसमान जे चंड के ॾिसां पियो के ॾिसां भला आसमान जो चंड वधीक रोशन आ या आमिना जो चंड वधीक रोशन आ आसमान जो चंड वधीक रोशन आ या आमिना जो चंड वधीक रोशन आ हज़रत सुमरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था और नतीजे ते पहुतोस कि आसमान जे चंड जी आमिना जे चंड जे सामू का हैसियत ही ना है आसमान जे चंड या आमिना चंड जे सामू का हैसियत जो तो सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबी हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका सबन का पेरी रब ताला केड़ी शे के पैदा फरमायो अल्लाह पाक सबन का पेरी केड़ी शे के पैदा फरमायो आका अलैहिस्सलाम फरमाए बिल यकीन ए जाबिर अल्लाह ताला सबन का पेरी पांजे नूर का मुझे नूर के पैदा फरमायो मुझे नूर मा बी शे के पैदा फरमायो हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला ने आका फरमायो अल्लाह पाक सबन का पेरी पांजे नूर का मुझे नूर के पैदा फरमायो मुझे नूर मा बी शे के बनायो यानी आसमान जो चंड नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नूर का रोशन है सुभान अल्लाह आका अलैहिस्सलाम जे नूर का रोशन है इन करे तो आशिकन चयो अरे चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है यानी अगर को चवे कि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो आका अलैहिस्सलाम जो चेहरो चोडी चंडा जो रोशन अगर को चवे आका जो चेहरो चोडी रात जे चंड आंगुर जो तो ही ईमानदारी की गाल है या भी ईमानदारी की गाल या वो बराबरी की गाल जो तो चांद से तशबीह देना चांद से मिलाना चांद से तशबीह देना अरे ये भी कोई इंसाफ है चांद में तो दाग है और मुस्तफा का चेहरा साफ अल्लाह चलो चंड में था दाग आ चंड में था गलायो चंड में था मुस्तफा जो चेहरो साफ आ मुस्तफा जो चेहरो झुक जाता जिधर उंगली उठाते महक में चांद झुक जाता जिधर चांद झुक जाता जिधर चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महक में क्या ही चलता था इशारों पर
पर खिलौना नूर का, शाही चलता था इशारों पर खिलौना नूर का। अल्लाह 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 सरकार की आमद, हथ खड़ी सरकार की आमद, आका की आमद, हुजूर की आमद, पुरनूर की आमद, शहे अबरार की आमद, आमिना के लाल की आमद। चंडबा का ये नूर का रोशना सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के अल्लाह पाक किए बना हजरत जिब्राइल का पूछूंगा, के का पूछूंगा? हजरत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम आका जी बारगाह में हाजिर थे। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जिब्राइल तू वडे वडे हुस्न वारन के ॾिठो आहे, वडे वडे हुस्न वारन के ॾिठो आहे, या ता ॿुधा मुंहिंजी मिसली मिसाल किथे तुंहिंजी नज़र में को गुज़रियो आहे? यानी वडे वडे हुस्न वारन के ॾिठो आहे जिब्राइल, मुंह जड़ो किथे ॾिठो तू? हजरत सैयदना जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ था कनि, आका मूं ज़मीन जे तबक़ात के बि ॾिठो आहे, मशरिक़ और मग़रिब जी सैर बि कई आहे, सब नबियुनि जो दरबार बि ॾिठो आहे, लेकिन आका जेके हजरत हसन बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु ईअं नक़ल था कनि, आका अवां जहिड़ो हसीनो जमील के मां जहिड़ो ई न आहे, अवां जहिड़ो सलू के मां पैदा ही ना कयो आहे। अल्लाह ताला अवां के इहे बनायो आहे। आका जी अवां जी ख्वाहिश हुई, आका जी अवां जी ख्वाहिश हुई। सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सरापा नूर है, सरापा सरापा, बल्कि तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह पत्थर पाक सा मोहब्बत बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ल पाक में है, तेरी नस्ल पाक में है, तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। अल्लाह 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 सरकार की आमद, हथ खड़ी पोयो वाला भी सरकार की आमद, आका की आमद, हुजूर की आमद, पुरनूर की आमद, आमद की आमद, शहे अबरार की आमद, आमिना के लाल की आमद। तू है ने नूर तेरा सब घराना। ये सुनियो आगे मुबारक हो संभाल जब बोला 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 हर वक्त को ना खोलना 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 हर ये सुनियो आगे मुबारक हो जब पंतन पाक जब केड़ा गुलाम आयो, बल्कि दावत इस्लामी वाला बड़ा खुश नसीब है असाजो जो पीरो मुर्शिद हजरत अल्लामा मौलाना इलियास कादरी साहब, इन सदिया मुजद्दिदन मर्द कलंदर दुनिया में साया मुरीदन, साला साल का 12 माह रोजन में हुंदान। दावत इस्लामी दुनिया में वाहिद तहरीक आ जंहिंजे खिलाफ हिकड़ी बि एमसी ना है, एफआईआर त परे जी गाल आ, हिकड़ी बि एमसी पुरअमन तहरीक आ। और असांजे पीर मुर्शिद जो वरसवा ॾिसो नेट जे मथा करीब खड़ी अल्लाहु अकबर, ही अल्लाह जा काबिल वली फरमाइन पिया, अगर मुझे जमीन मुझे जिस्म जा कोई टुकड़ा टुकड़ा करे छड़े, हर रत जे कतरे मां या अली जो आवाज सुभान अल्लाह। एड़ो पंतन पाक सा मोहब्बत आ, एड़ी पंतन पाक सा मोहब्बत आ, हर सहाबी सा मोहब्बत आ। आका जो हर सहाबी जन्नती आ, सुभान अल्लाह। आका जो हर सहाबी जन्नती आ, जन्नती हर सहाबी नबी जन्नती, हर सहाबी नबी जन्नती, सिद्दीक उमर भी जन्नती जन्नती, उस्मान गनी जन्नती। सल्लल्लाहु अलैहि हबीब पंतन पाक सा बड़ी मोहब्बत असा नारो जेके पंतन पाक सा प्यार ना जो कलमे जो एतबार ना है, लेकिन साहबा जो तो वडो आ, वडे मा वडो कुतुबई गौस, वडे मा वडो कुतुबई गौस सहाबी रुतबे के पहुंची कोन तो सके। साहबा जी शान
के निशाना सहाबा जी शाना। अल्लाहु अकबर। सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सरापा नूर हुआ। हजरत आयशा सदीका रदी अल्लाह ताला ना फरमाई थी, सहरी जो वक्त हो, हथ में सुई काश आऊं सिबिरेस काश है, ये कोई चीज में सिलाई कर रही थी। जब चराग बुझ विसामी वियो, ऊंधा थी वई, हथ मां सुई भी किरी पई। हितरे में आका अलैहिस्सलातु वस्सलाम मकान आलीशान में तशरीफ वठी आया। हेॾी रोशनी थी कि मूंखे सुई भी मिली वई। तू है ऐन नूर तेरा। आका अलैहिस्सलातु वस्सलाम अंधेरे घर में तशरीफ वठी वेंदा त उहो सॼो रोशन थी वेंदो। हज़रत हलीमा सादिया रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, मुंहिंजी पाड़ेसी ख़वातीन पाड़े वारी उमर जे घर आई, चवण लॻियूं हलीमा एॾो तेल किथां थी आणी? हलीमा एॾो तेल सॼी रात तुझे घर में रोशनी लगी पई आहे, सॼी रात तुझे घर में रोशनी लगी पई आहे, बाहि भी बरे, दिया पिया बरनि, सॼो घर सॼी रात चमके पियो। हज़रत हलीमा चवण लॻी, जे ॾींहं खां हस्ती मुंहिंजे घर आई आहे, मूं चराग न ॿारियो आहे। हीअ त हिन हस्ती जे नूर जी रोशनी आहे, मूं चराग खे न ॿारियो आहे। अल्लाहु अकबर। सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के ॾिसी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ, केॾा ॾुख ऐं दर्द हूंदा हुआ। आका अलैहिस्सलातु वस्सलाम के ॾिसंदा हुआ, सभु गम दूर थी वेंदा हुआ। हिकिड़े जंग में शैतान अफ़वाह उड़ाई, माद अल्लाह, हिकिड़े जंग में शैतान अफ़वाह उड़ाई कि माद अल्लाह नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया। आका अलैहिस्सलातु वस्सलाम माद अल्लाह शहीद थी विया। या गाल पहुती मदीने में, तवज्जो रखजो, गाल किथे पहुती? मदीना मुनव्वरा। जेॾी महिल गाल मदीना मुनव्वरा पहुती आहे, कबीला बनी दिनार जी हिकिड़ी सहाबी आहे, पंहिंजे पाण खे पर्दे में वेड़े घरां ॿाहिरि निकिरी आई, पंहिंजे पाण खे पर्दे में वेड़े घरां ॿाहिरि निकिरी आई। हलंदे हलंदे कुझु सहाबा सां मुलाक़ात थी आहे। सहाबा खे पुछे पई, आका जी ख़बर ॾियो। छा पई चवे? कंहिंजी ख़बर ॾियो? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़बर ॾियो। हिकिड़ो सहाबी चवण लॻो, हिन जंग में तुंहिंजो मुड़ुसु शहीद थी वियो आहे, तुंहिंजो घर वारो। चवण लॻी, परवाह न आहे, मूंखे आका जी ख़बर ॾियो। ॿियो चवण लॻो, तुंहिंजो पुटु हिन जंग में शहीद थी वियो आहे। चवण लॻी, हिन जी बि परवाह न आहे, मूंखे आका जी ख़बर ॾियो। टियों चवण लॻो, तुंहिंजो भाउ हिन जंग में शहीद थी वियो आहे। चवण लॻी, मूंखे हिन जी बि परवाह न आहे। अरे ये तो बताओ कैसे है शहंशाह उमम। मोहब्बत कहिड़ी हुई? पुट शहीदी परवाह, घरवालो शहीदी परवाह, भाई शहीदी परवाह। जल्दी ये तो बताओ, अरे कैसे है शहंशाह उमम। साहबा चयो, अल्हम्दुलिल्लाह आका अलैहिस्सलातु वस्सलाम खैरियत सां आहिनि। इहा ॻाल्हि न कई साहिब, मूंखे घर वारे जे लाशे ते वठी हलो, मूंखे भाउ जो चेहरो ॾेखारियो, पुट खे ॾेखारियो, न। ही साहबिया बेकरार थी करे चवण लगी, मूंखे सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कराए छॾियो। मूंखे आका जो चेहरो ॾेखारे छॾियो, आका जो जलवो ॾेखारे छॾियो। जॾहिं सहाबिया के सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कराई वई, बेकरार थी वई। आका खे ॾिसी करे चवण लगी, आका अगर तू सलामत आहीं, का मुसीबत ही ना आहे। हकीकत आहे, अमा जो ईमान कामिल थी सघंदो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेसिताईं पंहिंजे घर वारनि खां, बच्चन खां, आल औलाद खां, माल खां ऐं पंहिंजी जान खां वधीक आका सां मोहब्बत न कयो, आका सां मोहब्बत न कयो। असांजी मोहब्बत कहिड़ी आहे? बोला, खाए रिस्क हराम ऐसे है बदलगाम, इसे किसने कहा आशिक़ है? ऐसा बदलगाम, खाए हराम रिस्क हराम, इसे किसने कहा आशिकाने रसूल। जो ऐब भी न ढके, मानू जो ऐब खोले पियो, गालियां जो बके, वात में गंद गार लगी पई आ, इसे किसने कहा आशिकाने रसूल। केर तो चाहिए आशिक रसूल? चोट कई आ, समझाए में हुआ, अरे किसने कहा इसको आशिकाने रसूल? आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, नमाज मुझे अखियुनि जी हलायो, दुनिया में तशरीफ वठी आया, अल्लाह जी बारगाह में सजदो कयो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया में तशरीफ वठी आया, अल्लाह जी बारगाह में सजदो कयो। ज़बान मुबारक देखी, होठ मुबारक जुम्बिश करे रहा हुआ, आवाज छा हुई? रब्बी हबली उम्मती, ए अल्लाह मुझे उम्मत के मुझे हवाले कर, मुझे हिबा कर, या अल्लाह मुझे उम्मत जी मग़फ़िरत फरमा।
जो न भूला हम गरीबों को रजा, अरे जो न भूला हम गरीबों को रजा, याद उसकी अपनी आदत कीजिए। आका अलैहिस्सलाम दुनिया में तशरीफ वठिया अल्लाह जी बारगाह में छा कयो, सब ॻाल्हायो, सजदो कयो, छा कयो। पंहिंजी हाल छा है मुसलमाननि जी, घर में कुरान है मगर पढ़ते नहीं, घर में कुरान है मगर। अॼु जे मुसलमान की कैफियत ख़बर छा है, हिकिड़े मुल्क में या कहानी को सची ॻाल्हि ॿुधाए पियो। आलिम साहब हो, रमज़ान जो महीनो आयो, माण्हू वठी वेंदा हुआ घर आलिम साहब के, साईं मुंहिंजे घर रोज़ो खोल, बेटो साईं मुंहिंजे घर वञी इफ़्तारी कर, साईं मुंहिंजे घर इफ़्तारी कर। हिकिड़ो नौजवान पंहिंजे घर वठी वियो आलिम साहब के, अल्लाह जो नेकबानू हो, आलिम साहब बाअमल हो, हू नौजवान घर वठी वियो, इफ़्तारी थी वई, आलिम साहब हलियो वियो। घरवारी चवण लगी नौजवान जी कि जिथे कमरे में हिन आलिम साहब इफ़्तारी कई हुई, रोज़ो खोलियो हो, मानी खाधी हुई, हुते पैसा हुआ गायब थी विया, पैसा पिया हुआ गायब थी विया। पंहिंजे मुड़ुस खां पुछो तूं खाया न, मुड़ुस जो मूं त कोन खाया न, चई मूं बि कोन खाया न, बसि ये आलिम साहब पैसा खणी वियो, मौलवी साहब पैसा खणी वियो। ॾाढो ॾुख थियो हिननि खे, घरवारी मुड़ुस खे, कि असां उनकी दावत ॾिनी, दावत कईसीं, मान ॾिनो, असां उनखे इज़त ॾिनी, ये असांजा पैसा खणी वियो। हू नौजवान उन आलिम साहब खां कटिजी वियो, नमाज़ पढ़ंदो हो, परे परे रहंदो हो, हथ वग़ैरह न मिलाईंदो हो। वक़्तु गुज़रंदो वियो, रमज़ान वरी अची वियो, साल गुज़री वियो, वरी आलिम साहब जूं घर में दावतूं थियण शुरू थी वियूं, माण्हू घर वठी वेंदा इफ़्तारी लाइ। हुन नौजवान पंहिंजी घरवारी खां मशवरो कयो, भला पाण बि घर घुरायूं। घरवारी चयो त हा, पोइ साल पैसा त खणी वियो हो, वीचारे खे घुरायोसि, मतां का मजबूरी हुजे इन करे खणी वियो हुजे, घर घुराए वठोसि, दावत कयोसि। नौजवान वञी आलिम साहब सां मुलाक़ात कई ऐं चवण लॻो, साईं मां हिकिड़ी ॻाल्हि नोट कई हुई। चई बाबा कहिड़ी? ऐं मसरूफ़ियात जे करे एतिरी मूं तवजो न ॾिनी। वो आलिम साहब चवण, वो नौजवान चवण लॻो, साईं पोइ साल मां अव्हां जी दावत कई हुई, नाराज़ न थी जाओ, अव्हां हिते मुंहिंजा असांजा पैसा ई खणी विया, असां अव्हां जी दावत कई, अव्हां मुंहिंजा कमरे में मुंहुं आवोसि, अव्हां हुआ, बाद में मुंहिंजी घरवारी आई, पैसा हुआ ई कोन्हे, पैसा हुआ ई कोन्हे, पैसा गायब थी विया। इहा ॻाल्हि ॿुधंदे आलिम साहब रोअण शुरू करे छॾियो, अखियुनि मां ॻोड़ा शुरू थी विया, अखियुनि मां ॻोड़ा शुरू, रोअण शुरू कयो, रोंदो रहियो। नौजवान चवण लॻो, साईं नाराज़ न थियो, अगरि अव्हांखे हाजत हुई मूं अव्हांखे पैसा माफ़ कया, मूं अव्हांखे पैसा माफ़ कया, बसि रुख न कयो, मूं अव्हांखे माफ़ कया। आलिम साहब ॿुधिजो तवजो सां, आलिम साहब चयो, हिन करे न पियो रोवां कि तूं मुंहिंजे मथां इल्ज़ाम लॻायो आहे, हिन करे न पियो रोयां कि तूं मुंहिंजे मथां इल्ज़ाम लॻायो आहे, रोअण हिन करे आयो आहे कि पूरो साल गुज़री वियो, अव्हांजे घर में क़ुरान न खुलियो आहे, अव्हांजे घर में क़ुरान। हुन आलिम साहब जो वाक़ई पैसा हिते पिया हुआ, मूं पैसा खणी क़ुरान में रखे छॾिया हुआ, ॿी का मूंखे जॻह नज़र न आई, मूं क़ुरान में रखे छॾिया। पूरो साल हमारे घर कुरान न खुलियो, अगर कुरान खुलिया तो पैसा भी मिली वञा, हिन करे अखियुनि मां ॻोड़ा अची विया। अरे घर में कुरान है मगर पढ़ते नहीं, खौफ जरा सा खुदा का करते नहीं, जल्जलों के झटके सुनकर मुसलमान उठ जाता है, आसान सुन के नमाज के लिए उठता नहीं, नमाज के लिए उठे भी तो कैसे, फिल्मों और ड्रामों के सामने से मुसलमान हटता नहीं। अज वही तादाद मुसलमान जी रुको जुमू जुमू नमाज पढ़ंदा ऐं खिली करे चवंदा, मौलवी साहब जुमे जी पाबंदी आहे, जुमो पढ़ंदो आहियां, जुमो वारो मुंहिंजी पाबंदी आहे, जिते ॿुधा पहुचंदो आहियां, भला कंहिंजे मथां थोरो थो करे जुमो पढ़े, हैं 5 वक़्ती नमाज फर्ज़ आहे। घणे वक़्त जी ॻाल्हायो मुंहिंजा भाउ, घणे वक़्त जी नमाज जी छुट्टी ना है, नमाज जी छुट्टी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मासूमन जा सरदार हेडो नमाज में क़याम कंदा हुआ, बीहंदा हुआ, पैर मुबारक सुजी पवंदा हुआ। अवां जी बारगाह में अर्ज़ कयो वियो, आका अवां ता मासूम आयो, अवां पंहिंजे पाण खे तकलीफ़ में छो था विझो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, छा अल्लाह जो शुक्रगुज़ार बानू न थिया, छा अल्लाह जो शुक्रगुज़ार बानू। अचो शहजादी कौन जे बारे में ॿुधो, शहजादी कौन आहिनि, हज़रत फातिमा तय्यबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा रज़ियल्लाहु ताला अन्हा, जन्नती औरतन जी सरदार आ, जन्नती औरतन जी हसनैन करीमैन, जन्नती नौजवानन जा सरदार है, केॾी शान वारी आ। पंहिंजे हथ मुबारक सां चकी हलाईंदी हुई, घर जो कम काज कंदी हुई, रात जो फर्ज इबादत का बाद में खातून जन्नत जेॾी महिल नफली इबादत न बीहंदी हुई, हिकिड़े हिकिड़े सजदे में सियारे जी रात गुज़री वेंदी हुई,
हिकड़े सजदे में सियारे जी रात गुज़री वेंदी हुई, अज़ान शुरू थींदी हुई, खातून जन्नत अल्लाह जी बारगाह में दुआ कंदी हुई कि या अल्लाह तू रात एतिरी थोड़ी ठाही आहे कि तुंहिंजी बानी जो हिकिड़ो सजदो बि पूरो न थियो। पंहिंजो हाल छा आहे? बिस्तर में फजर कज़ा लगी पई आहे, सुभाणे ताकत में कज़ा लगी पई आहे, अॻे विची सांझी नमाज़ कारोबार में कज़ा लगी पई आहे, न को शर्म नबी आहे, न को अल्लाह जो खौफ आहे। ये भी नहीं वो भी नहीं। वो था चऊं यार असां गौर कयो मुंहिंजा प्यारा इस्लामी भाइरो, गौर कंदा हलिया वञो। असां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुलाम आहियूं। वॾी तादाद सूद में लगी पई आहे, वॾी तादाद रिश्वत में लगी पई आहे, वॾी तादाद हराम में लगी पई आहे, वॾी तादाद माउ पीउ खे सताइण में लगी पई आहे, वॾी तादाद सोशल मीडिया जे ग़लत इस्तेमाल में लगी पई आहे, वॾी तादाद दाढ़ी के मुंडार ऐं मुट्ठी का घटाड़ में लगी पई आहे। ए मुंहिंजा प्यारा इस्लामी भाइरो, अॼु वॾी तादाद मुसलमाननि जी औरतूं घर मां बेपर्दा निकिरंदियूं आहिनि। अरे खातून जन्नत जी सीरत पढ़ो। हाँ हाँ, हज़रत फातिमा तय्यबा ताहिरा आबिदा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी सीरत पढ़ो। सॼी ज़िंदगी गैर मर्द वांगुरु न ॾिठो, सॼी ज़िंदगी हज़रत फातिमा गैर मर्द ॻाल्हायोसि न ॾिठो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो विसाल थी वियो, खातून जन्नत गमगीन रहण लगी, चेहरे ते कॾहिं मुस्कुराहट न आई। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ाहिरी विसाल का तक़रीबन 6 महीने का पोइ खातून जन्नत विसाल फरमायो। तकरीबन 6 माह का पोइ खातून जन्नत विसाल फरमायो। अवां क्या फिक्र लगी, तवज्जो रख जाओ। हज़रत फातिमा तय्यबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा जन्नती औरतन जी सरदार आहे। अवां खे फिक्र लगी कि जिंदगी में त गैर मर्द मूंखे न ॾिठो आहे, मता मरण खां पोइ मुंहिंजे कफ़न जे मथां गैर मर्दी नज़र न पइजी वञे। औरत जा माना छा आहिनि? उलमा वेठा आहिनि, एल इल्म हज़रात वेठा आहिनि माशाअल्लाह जी। औरत जा माना ही पर्दो आहे। औरत जा माने ॻाल्हायो साईं, थोरो पोयां वारनि खे बि इजाज़त आहे ॻाल्हाइण जी। औरत जा माना छा आहिनि साईं? लिकार जी शइ पर्दो। औरत जा माना ही पर्दा आहिनि। तव्हां खे ॿुधायो वियो हिकिड़े मुल्क में जनाज़े जी डोली के चङी तरह पन्ननि सां लिकाए छॾंदा आहिनि। तव्हां खे जेॾी महिल करे ॾेखारियो वियो त खातून जन्नत जे चेहरे ते मुस्कुराहट अची वई, चेहरे ते मुस्कुराहट अची वई ऐं फरमाइण लगी, हाणे मूंखे उम्मीद आहे मुंहिंजे कफ़न जे मथां बि गैर मर्दी नज़र। और तूं बेपर्दा घुमण बि बाज़ारनि में गिटियुनि में केरु पुछण वारी कोन्हे। छा खातून जन्नत जी सीरत माज़अल्लाह बेपर्दी जो दर्स ॾे पई? सहाबिया जी सीरत पढ़ी ॾिसो यार। पर्दो, तक़वो, परहेज़गारी, सुन्नत ते अमल, माउ पीउ जो अदब, सच सच्चाई। जब विढ़ंदा हुआ साहबा इकराम, जे तारीख़ इस्लाम जो मुतालो कयो आहे उनखे ख़बर हूंदी। कुफार ऐं साहबा हिक ॿिए सां विढ़ंदा हुआ, गर्दनूं कटंदा हुआ। अगर मुसलमान के साथ वाइदो कंदो हो न काफिर सां, हालांकि जंग थी रही आहे, काफिर के पक्को यकीन हूंदो हो बाबा मुसलमान जी ज़बान फिरंदो न। कंहिंजी ज़बान फिरंदो? अॼु छा हाल आहे जी? हिकिड़े माण्हू जो गुर्दा फैलदी, असां बलोचिस्तान हुआसीं 2 महीना अॻे, घर वियासीं के चयो अल्लाह हलो आयादत ला, 40 साल उम्र हुजे। असां दुआ कई वेठासीं, वीचारो कारो थी वियो, ॿई गुर्दा फेल थी विया। मुंहिंजो साईं मसरूफ़ियात छा आहे? खिली ख़बर छा चवणु लॻो? खिली ॻाल्हि तवजो, हीअ मुसलमान जी कैफ़ियत आहे। खिली चवणु लॻो बस साईं सरकारी नौकरी 20 साल थिया आहिनि पर ड्यूटी न कई आहे। ड्यूटी सियासी माण्हू आहे न, फला जो साईं माण्हू आहियां, बस कमु हले पियो। मुंहिंजो हिते हले भला क़बर में कंहिंजो फ़ोन ईंदो, कोई MNA MPS साहिब जो फ़ोन ईंदो या क़बर में? MNA MPS साहिब जो क़बर में साईं फ़ोन ईंदो? ॻाल्हायोसि जी। रिश्वत ॾियण वठण वारे मथां लानत आहे। छा आहे? यज़ीद पलीत में छा ख़राबियूं? यज़ीद पलीत आहे, पलीत आहे, बेढंगो हो, सूद क़याम कयो, महरमात में निकाह जो रवाज कढियो हो, शराबी हो, दीन में सबर का बड़ी बिगाड़ पैदा करने वालो ही शख्स आहे। अहले बैत मथां ज़ुल्म ऐं सितम जो आदियूं हिन माज़अल्लाह तूफ़ान बदतमीज़ी कई, लेकिन इमाम पाक सॼो घरानो दीन लाइ कुर्बान कयो जी। कि दीन जे मथां आंच न अचे, दीन जे मथां आंच। क़त्ल हुसैन असल में मरग़े यज़ीद है, क़त्ल हुसैन असल में मरग़े यज़ीद है। इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद। इस्लाम जिंदा होता हर सबर।
इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला सीरत पढ़ो। अवां जो नालो इमाम ज़ैनुल आबिदीन कोन्हे, साईं जिन करबला में हुआ, बीमार हुआ, तमाम वधीक बीमार हो, अलील हुआ। हिकिड़ो हज़रत हसन मुसन्ना, हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह अन्हु शहज़ादो करबला जे मैदान में रवायत में अचे थो ज़िंदा रहियो बि इमाम ज़ैनुल आबिदीन। इमाम ज़ैनुल आबिदीन मां हुसैनी सैयदनि जो सिलसिलो शुरू थियो ऐं हज़रत हसन मुसन्ना मां रज़ी अल्लाह ताला अन्हु मां हसनी सैयदनि जो सिलसिलो शुरू थियो। जी हाँ, इमाम ज़ैनुल आबिदीन जो नालो ॿुधो आहे कंहिं? जी, नालो ज़ैनुल आबिदीन आहे साईं, नालो अली औसत आहे। चाहे इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला जे 3 पुटनि जो नालो अली हो, वॾो अली अकबर, साईं जो नालो अली औसत यानी विचोलो, आख़िरी जेको हो अली असगर। अली औसत नालो हो। ज़ैनुल आबिदीन छो चवंदा हुआ? ज़ैन यानी ज़ीनत, खूबसूरती, आबिदीन इबादत जी जमा है। अवां हेतिरी अल्लाह जी इबादत कंदा हुआ कि अवां जो लक़ब मशहूर थी वियो ज़ैनुल आबिदीन, इबादत गुज़ारनि जी खूबसूरती। असांजो हाल छा आहे? नमाज़ी तौफ़ीक़ कोन्हे। हालांकि नमाज़ सां चेहरे ते नूर ईंदो आहे, नूर खपे चेहरे ते। हाणे तवजो रखिजो बयान में, मुंहिंजी कुझु इस्लाही ॻाल्हियूं हाणे वधारियूं आहिनि। फरमाए चेहरे ते नूर नमाज़ सां ईंदो, रोज़ी में बरकत थींदी नमाज़ सां। नमाज़ गुनाहनि खां बचाईंदी, नमाज़ बेहयाई जे कमनि खां रोकंदी, नमाज़ सां निंड में राहत ईंदी, नमाज़ जो जिस्म बीमारियुनि खां बचा रहंदो, नमाज़ी क़ब्र में ईंदो, नमाज़ ॾींहों थी वेंदी, क़यामत जे ॾींहुं नमाज़ी खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब थींदी। सभिनि खां वॾो इनाम नमाज़ी खे क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक जो दीदार थींदो। छा थींदो? अॼु साईं घर घर बीमारी आहे, घर घर परेशानी आहे, घर घर झगड़ो आहे। सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, तारीक सलात बेनमाजी के ज़कात न ॾियो, बेनमाजी के पान वटि न विहारियो, न रिहायो। बेनमाजी जिथे बि हूंदो आहे आसमान का लानत वसंदी आहे। अरे सॼा घर बेनमाजी सां भरिया पिया आहिनि। जिथे बेनमाजी हुजे अल्लाह जी सच ॻाल्हाइणु खपे, जिथे बेनमाजी हुजे अल्लाह जी लानत वसे। अगरि जिथे लानत वसे बरकत हूंदी? ॻाल्हायो थोरो, ज़मीर त मलामत कंदो मुसलमान जो यार। जिथे लानत वसे बरकत हूंदी? हिकिड़ा बेनमाजी, ॿियो माउ पीउ जी नाफ़रमानी, ॿियो ग़ीबतूं, घर म्यूज़िक सेंटर, मोबाइल में गंद भरियो पियो आहे। ए मुंहिंजा अल्लाह जा बादा पंहिंजे मक़सद खे विसारे वेठो हुई। बेटा साईं जी शरी पढ़ंदो हुई, साईं भिट घोट ले रहमा बसा के समझायो, अरे पोखणीअ त विंदी मुद चढ़े। छा कर? पोखणीअ त पोख न त विंदी मुद चढ़ी, सुकी थींदी सोक, अरे लुणंदी सभु लोक, सिक दे हिकिड़े संग ला। बेटा साईं रहमतुल्लाह ताला ने फरमायो, अॼु वक़्तु आहे तक़वे जो बिज पोखो, परहेज़गारी जो बिज पोखो, पूरी ज़कात ॾियण जो बिज पोखो, अगर हज फर्ज़ आहे अदा करण जो बिज पोखो, माउ पीउ जी फरमा बरदारी जो बिज पोखो, ज़बान जी हिफ़ाज़त जो बिज पोखो, निगाहूं झुकाइण जो बिज पोखो, हराम खाइण जो बिज, हराम खाइण खां बचण जो बिज पोखो। फरमाए त विंदी मुद चढ़ी, हर एक मुठ डारी जो बिज पोखो, न त विंदी मुद वरी क़यामत जी मंज़र कशी कई आहे। फरमाए सुकी थींदी सोक, ज़मीन तांबे जी हूंदी, लुणंदी सभु लोक, माण्हू हिकिड़ी हिकिड़ी नेकी लाइ सिकंदा, तड़पंदा, को ॾियण लाइ तयारु न हूंदो। मां पुट खे, पुट मां खे नेकी ॾियण लाइ तयारु न हूंदा। अॼु वक़्तु आहे मुंहिंजा प्यारा इस्लामी भाइरो, वॾी तादाद पंहिंजे मक़सद खे विसारे वेठी आहे। पंहिंजे मक़सद खे तारीख़ इस्लाम जो मुतालो कयो। बनी इसराइल, क़ौम लूत, क़ौम समूद, जीअं अल्लाह जी नाफ़रमानी कयूं, आसमान का पत्थर वसाया विया, चेहरा बदलजी विया, चेहरा ख़ज़ीर ऐं बंदरनि जी सूरत में तब्दील थी विया, अज़ाब अची विया। अरे आका जो सदको चेहरो सलामत आहे, आका जो सदको चेहरो अल्लाह जी बारगाह में तौबा कयो। अॼु आका अलैहिस्सलाम जो मिलाद आहे, अल्लाह जी बारगाह में मुसलमान बामुल हुजे, केरु हुजे? ॻाल्हायो। ही दुनिया मतलबी आहे, किसे में माल अचे ना सही सलाम, किसे में माल कोने कर सलाम ही कोन थो करे। हां दुनिया मतलबी आहे। माण्हू चवंदो दुआ करे हिकिड़ो फुल आहे ॿियो लॻी वञे, 15 ग्रेड 17 ग्रेड में अची वञा, हिते बराचा हुते खुली वञे, हिते फैक्ट्री हुते खुली वञे। अरे बचपन में पहले तुझको बरसों खिलाया, जवानी में फिर तुझको मजनू बनाया, बुढ़ापे ने आके क्या क्या सताया, अचल तेरा कर देगा बिल्कुल सफाया। जगो जी
लगाने की दुनिया नहीं है, जगह जी लगाने की दुनिया नहीं है, ये इबरत की जा है, तमाशा नहीं। दुनिया इबरत जी जगह। अल्लाह जी बारगाह में तौबा कयो। व्याज ॾियण वारे मथां लानत, सूद वठण वारे मथां लानत, साइन करण वारे मथां लानत। व्याज खाण वारो हालत इस्लाम में पंहिंजी मां सां ज़िना कंदो आहे। व्याज खाण वारो अल्लाह का ऐलान जंग कंदो आहे। हिकु दिरहम व्याज जो खाण 36 मरतबा ज़िना करण खां बुरो आहे। हराम केतिरो आम आहे। हराम हिकिड़ो गिरह जॾहिं पेट में वेंदो आहे, जेसिताईं पेट में रहे अल्लाह ताला उनजा फरिश्ता लानत कंदा। इन हालत में मरी वियो, जहन्नम में फिटो कयो वेंदो हराम खाण वारो। बदनिगाही, मोबाइल, सोशल मीडिया नौजवान खे तबाह करे छॾियो आहे। माउ पीउ जा वक़्तु आहे, पुछो पंहिंजे भाण खां, यार मां तड़पंदी अगरि पुछे कोन थो मां तोखे छा ॾियो आहे। तूं तड़पंदो आहे, औलाद पुछे कोन थी तोखे थियो छा आहे। पुछनि कोन था। अब टाइम ही कोन थो मिले। अलाह दोस्तनि लाइ टाइम आहे, सोशल मीडिया लाइ टाइम आहे, घुमण लाइ टाइम आहे, कारोबार लाइ टाइम आहे, दावत लाइ टाइम आहे। अरे मां जा पेर चुमण जो वक़्तु कोन्हे, वाली साहब जो हथ चुमण जो वक़्तु कोन्हे। फ़कीर खे 10 रुपया ॾेई चवंदा आहिनि, दुआ कजे। चवंदा आहिनि छा चवंदा आहिनि? 10 रुपया ॾेई छा चवंदा आहिनि? कहिड़े मां जा पेर चुमी चयो मां दुआ कजे। कहिड़े वाली साहब हथ खे चुमी ॾेई चयो बाबा दुआ कजे। ख़बर ही कोन्हे मां जे पेरनि खे चुमी ॾियण जो मज़ो छा आहे। ख़बर ही कोन्हे माण्हू खे, ख़बर ही कोन्हे। वाली साहब जे हथारे जंहिंजा माउ पीउ ज़िंदा आहिनि, वॾा ख़ुशि नसीब आहिनि। फरमा जेको हिकु दफ़ा मां या पीउ खे मोहब्बत सां ॾिसे, हज मक़बूल जो सवाबु आहे। छा जो सवाबु आहे? हज मक़बूल जो सवाबु आहे। 7 मिंट मथे थी, मुंहिंजो ज़हन 11 ते बयान ख़तमु कर दो। जेको माउ पीउ खे मोहब्बत सां हिकु दफ़ा ॾिसे, हज मक़बूल जो सवाबु। त इंशाअल्लाह नियत कयो। अच्छा जेको बेनमाज़ी आहे, फरमाए चेहरे ते नूर न हूंदो बेनमाज़ी खे, रोज़ी में बरकत न हूंदी, माण्हू नफ़रत कंदा, ज़लील थी मरंदो। बेनमाज़ी कब्र में लहंदो, कफन बाहि सां बदिलजी वेंदो, गड्ढो नाग ईंदो, क़यामती ॾंगंदो रहंदो बेनमाज़ी खे। अल्लाहु अकबर। क़यामती एॾी चेहरे ते हॾियूं न हो, गोश्त न हूंदो, रुॻो हॾियूं हूंदियूं बेनमाज़ी खे। बेनमाज़ी वॾो बदनसीब माण्हू आहे। वॾो छा आहे? बदनसीब माण्हू आहे। बेनमाज़ी इहो महरूम आहे। रवायत में चओ महरूम आहे। बेनमाज़ी इहो महरूम आहे। बदबख्त महरूम चयो वियो आहे बेनमाज़ी खे। मुसलमान ऐं काफ़िर जे विच में फ़र्क़ु छा आहे जी? अच्छा नमाज़ पढ़ूं बि पिया, अचे थी नमाज़ पढ़णु? अव्हांखे अचे थी, अल्लाह खे बरकत ॾे। जेके अचे थी सभु को पंहिंजे पाण जो मुहासिबो कर। माण्हू साईं इबादत खे छा चवंदा आहिनि? बाबत करणु खपे, बाबत। ऐं सोचंदो आहियां जे माण्हू खे लफ़्ज़ इबादत चवणु नथो अचे, अल्लाह जी इबादत छा कंदो? हिकिड़ो माण्हू वियो किथे ताज़ियत लाइ, माण्हू वेंदा न पथर ते, वञी वेठो आहे, दुआ घुरो, जीअं वञी वेठो हथु खया घुमाए छॾी। हमरा को भरिसां वेठो हो, हू कन में चवणु लॻो भला पढ़े छा? हथ देरी कोन्हे लाथी, हथ खया चेहरे ते घुमाए छॾिया। जी पढ़े छा? भला इन ॻाल्हि खे छॾे ॾे। भला कुझु त पढ़ियो हूंदो, बाबा इन ॻाल्हि खे छॾे ॾे न, चवां पियो। भला ॿुधा कुझु त पढ़ियो हूंदो। जी पढ़णु छा आहे? मेरी रस्म पूरी कई आहे। छा पूरी कई आहे? दर्से कुरान को अगर ना भुलाया होता, ये ज़माना ज़माने ने ना दिखाया होता। ए खासा ने रसूल वक्त दुआ है, उम्मत पे तेरी आके अजब वक्त पड़ा है, जो दीन बड़ी शान से निकला, जो दीन बड़ी शान से निकला वतन से, परदेश में वो आज गरीबुल गुरबा है। छोटो में छोटा नंढा वॾनि जी वॾनि जो अदब ई कोन था कनि, वॾा नंढनि जे मथां शफ़क़त ई कोन था कनि। छोटो में इताअत है न शफ़क़त है, प्यारों में मोहब्बत है न यारों में वफा है, डर है ये नाम भी मिट जाए ना आखिर, मुद्दस ऐसे दौरे ज़मा मेट रहा है। अॼु नियत कयो माशाअल्लाह। हिकिड़ी वारी ॻाल्हि अर्ज़ु कयां, अवां सभु अल्लाह रसूल सां प्यार करण वारा वेठा आहियो। सभु केरु वेठा आहियो? अवां जो हिते अची वेहण हिन ॻाल्हि जे मथां दलालत थो करे, अवां सभु अल्लाह रसूल सां प्यार करण वारा आहियो। साईं मुसलमान कहिड़ो बि गुनाहगार अल्लाह रसूल सां प्यार त कंदो आहे न, आहे अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह रसूल सां प्यार आहे, तमामु सहाबा सां प्यार आहे, पंथन पाक सां प्यार आहे, औलिया कामिलिन सां प्यार आहे। इंशाअल्लाह पंहिंजो बेड़ो पार अल्हम्दुलिल्लाह। मुझे बयान खत्म थी चुको है।
अवां नियत कयो इंशाअल्लाह ताला हर गुनाह का सच्ची तौबा कंदासीं। हर गुनाह का तौबा करण वारे जी ख़बर छा फज़ीलत आहे। फरमाए जे सच्ची तौबा कई हुई है जीअं गुनाह कयो ई न आहे। अल्लाह वॾो करीम आहे, अल्लाह वॾो। हज़रत उमर जे दौर में नौजवान शराब पीअंदो, शराब जी बोतल खणी अचे पियो। हज़रत उमर ॾिसी वरितो कि हथ में कुझु आहे। नौजवान ॾिसी हज़रत उमर के शराब खे लिकाए छॾियो। हज़रत उमर पुछियो जवान बोतल में छा आहे? बोतल में छा हो? मूं ॾे तवजो रखो, बोतल में छा हो? छा हो? नौजवान लिकाए छॾी। हज़रत उमर पुछियो बाबा नौजवान बोतल में छा आहे? हुन नौजवान दिली दिल में सच्ची तौबा कई, या अल्लाह जो मूंखे आमिरुल मोमिन जे साम्हूं रुसवाई खां बचा, वाइदो थो कयां जेका वो शराब न पीअंदुसि। हुन सच्ची तौबा कई। हज़रत उमर वरी पुछियो जवान बोतल में छा आहे? हुन अर्ज़ कयो साईं सिरको आहे। छा आहे? सिरको आहे। हज़रत उमर फरमाए मूंखे ॾेखारिया। जॾहिं मूंखे ॾेखारी वई त शराब सिरके में तब्दील थी वई। मुंहिंजो रब केॾो करीम आहे, मुंहिंजो रब केॾो। सच्ची तौबा कर, सच्ची तौबा कर, रब ताला गुनाहनि खे मुआफ़ करे छॾंदो। अगर माज़अल्लाह गुनाह कंदे मौत अची वई मरी वेंदासीं। दावत इस्लामी माहौल सां हरदम वाबस्ता रहो, मदनी चैनल ॾिसंदा रहो। 27 ॾींहं दुनिया के हर मां टे ॾींहं अल्लाह जे दीन लाइ वक़्तु कढो। अल्हम्दुलिल्लाह नमाज़ कोर्स थींदो आहे, पंहिंजे नियाणियुनि खे कोर्स करायो दावत इस्लामी माहौल में। अवाची कोर्स कयो, ॾाढो प्यारो माहौल आहे। हिकु न ॿ न दर्जनूं हिन दावत इस्लामी जी क़बरूं खुलियूं, लाशा तरो ताज़ा मिलिया। अबा के ॾिठियूं ला क़बरूं खुलंदियूं। 3.5 साल खां पोइ मुफ्ती फारूक जी क़बर खुली, दुनिया भर में हथ मथे कयो। जे ॾिठो मदनी चैनल ते केतिरा गवाह साईं ॾिठो आहे माशाअल्लाह। सुल्तान फारूक हिकिड़ो पुराणो कमु आहे इस्लाम जो माशाअल्लाह। त ॾिसो हिकिड़ी तादाद साईं करोड़ों माण्हू ॾिठो। 3.5 साल खां पोइ दावत इस्लाम जो मुफ्ती हो, या रसूलुल्लाह चवण वारो हो, पंतन पाक जो गुलाम हो, सहाबा जो गुलाम हो, मिलाद मनाइण वारो हो, यारी बारी करण वारो हो। 3.5 साल खां पोइ क़बर खुली, लाशो तरो ताज़ो मिलियो। हक़ आहे, हक़। अल्लाह ताला अमल की तौफीक दे। जज़ाकल्लाह।